सिंध ऑनलाइन स्कूल क्लास छहों मज़मून साइंस बाब छहों सबक चौथों खुलासो या तत समरी ॾोटुनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। 6 बाब में असां हवा जे बारे में पढ़ियो ऐं हवा में मौजूद ख़ासि जेके गैसूं आहिनि, अहम गैसूं, नाइट्रोजन, ऑक्सीजन ऐं कार्बन डाइऑक्साइड, उन जे बारे में पढ़ियोसीं। दरअसल कार्बन डाइऑक्साइड जे बारे में त असां पहिरीं पढ़ी आया हुआसीं, हिते असां थोरो उनखे रिवाइज़ कयो, यानी वरी उनखे वधायोसीं। ऐं बाब थियो पूरो, ऐं इन बाब जे आख़िर में ज़रूरी आहे त असां बाब जो ख़ुलासो या तत कयूं, जीअं असांखे ख़बर पए त असां बाब में छा पढ़ियो या असां जल्दी उनखे वधाए सघूं। हिन सबक में असां उन बाब जो ख़ुलासो कंदासीं। हिन बाब में असां पढ़ियो त हवा में नाइट्रोजन, ऑक्सीजन ऐं कार्बन डाइऑक्साइड शामिल हूंदियूं आहिनि ऐं कुझु ॿियूं गैसूं बि शामिल हूंदियूं आहिनि, पर मक़दार में तमामु घटि आहिनि। ऑक्सीजन साह खणण जे अमल लाइ ज़रूरी आहे। कार्बन डाइऑक्साइड रोशनाई तरकीब यानी फोटोसिंथेसिस लाइ ज़रूरी आहे। हवा जी चुरप ऐं दाब मौसम मुरतब कंदा आहिनि ऐं हवा जो लॻण या घुलण, जंहिंखे असां विंड चवंदा आहियूं, उहो माहौल मुरतब कंदो आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त तव्हांजी किताब में छापे जी हिकिड़ी ग़लतीअ जे करे हिकिड़ी शइ ग़लति लिखियलु आहे, जेका आहे हवा मुख़्तलिफ़ गैसुनि जी मिलावट आहे, जेका ज़मीन खे हुनजी चौधारी अटिकल 480 किलोमीटरनि जी ऊचाई ताईं हिकिड़े तहत जी सूरत में ढकियो बीठी आहे। हिते जेको 480 जो अंग आहे, आदत आहे, उहो सही न आहे ऐं उनखे दुरुस्त करणु खपे। उन लाइ मां हीअ वज़ाहत करणु ज़रूरी थो सम्झां। वायुमंडल या एटमॉस्फेयर जंहिंजी ॻाल्हि थिए पई थी, उन्हनि जा 5 तह हूंदा आहिनि: ट्रोपोस्फेयर, स्ट्रेटोस्फेयर, मेसोस्फेयर, थर्मोस्फेयर ऐं एक्सोस्फेयर। हवा जेका आहे हिन मौजूदा कंपोज़िशन में, यानी 21% ऑक्सीजन ऐं 78% नाइट्रोजन, उहा सिर्फ़ु 3 तहनि में हूंदी आहे, मेसोस्फेयर ताईं। यानी हिते जेको आहे उहो हवा जेका आहे नॉर्मल तहनि में ख़तम थी वञे ऐं इन जी जेका आहे असां वटि 85 किलोमीटर जी ऊचाई हूंदी आहे तक़रीबन। सो इहो तह 85 किलोमीटरनि जो चइजे त ठीकु आहे, 480 किलोमीटर सही न आहे। हिते इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको ओज़ोन जो तह हूंदो आहे उहो असांजो 12 किलोमीटरनि ते हूंदो आहे ऐं हिते असांजो ओज़ोन जो तह आहे, जेको असांखे रेडिएशन खां, अल्ट्रावायलेट रेडिएशन खां बचाईंदो आहे। असां ॾिठो त हवा में नाइट्रोजन सभिनी खां घणी आहे, उन खां पोइ ऑक्सीजन, उन खां पोइ आर्गन, उन खां पोइ कार्बन डाइऑक्साइड ऐं बाक़ी ॿियूं गैसूं आहिनि। असां ॾिठो त हवा में ख़ुश्क हवा खां अलावा पाणीअ जे बुख़ार, मिटी जा ज़रा ऐं बैक्टीरिया ऐं वायरस हूंदा आहिनि ऐं ख़ुश्क हवा में 78% तक़रीबन नाइट्रोजन हूंदी आहे, तक़रीबन 21% ऑक्सीजन हूंदी आहे ऐं बाक़ी 1% तक़रीबन ॿियूं गैसूं हूंदियूं आहिनि। असां इहो बि ॾिठो त पाणीअ जा बुख़ार माहौल, मुंद ऐं गर्मी पद जे मुताबिक़ हूंदा आहिनि, यानी कहिड़ी क़िस्म जो माहौल आहे, मुंद कहिड़ी आहे, गर्मी आहे, सर्दी आहे, बहार आहे, सियारो आहे, ऊन्हारो आहे ऐं केतिरी गर्मी जो दर्जो आहे ॿाहिरि, उन जे हिसाब सां पाणी जा बुख़ार हवा में हूंदा आहिनि। तव्हां यादि कयो त असां मुख़्तलिफ़ माहौल पढ़िया, जंहिंमें झंग ऐं ॿेला, रेगिस्तान, चरागाह, ताइगा, बरसाती झंग, जाबलू इलाइक़ा, तुंद्रा ऐं बर्फ़ानी छिप वग़ैरह ग्लेशियर्स पढ़ियोसीं। इन में जेके बरसाती झंग आहिनि, इन में सभिनी खां घणो जेको आहे पाणीअ जो तइदादु हूंदो आहे हवा में, यानी पाणी जा बुख़ार सभिनी खां घणा हिते हूंदा आहिनि। पर थधनि जायुनि ते जीअं ताइगा ऐं बर्फ़ानी छिपूं आहिनि, उते पाणी जो तमामु घटि हूंदो आहे, पाणी जो तइदादु हवा में, ऐं मौसम हुननि जी ख़ुश्क हूंदी आहे। पाणीअ जा बुख़ार हवा में 0.2% खां वठी 4% ताईं थी सघनि था ऐं उहे उन ते दौरो मदार रखंदा आहिनि त मुंद कहिड़ी आहे, गर्मी केतिरी आहे ऐं माहौल कहिड़ो आहे। ऑक्सीजन साह खणण जे अमल में ऐं ॿरण जे अमल में इस्तेमालु थींदी आहे। उन खां अलावा ऑक्सीजन जो इस्तेमालु डीकम्पोज़िशन में ऐं धातुनि खे कट लॻण में बि थींदो आहे। ऑक्सीजन ठहंदी रुगो फोटोसिंथेसिस जे अमल सां आहे, जंहिंमें कार्बन डाइऑक्साइड खे इस्तेमालु करे ॿूटा पंहिंजी क्लोरोफिल जी मौजूदगीअ में सिज जी रोशनी इस्तेमालु करे ऑक्सीजन ऐं निशास्तो या शुगर ठाहींदा आहिनि। ऑक्सीजन जो कीमियाई निशान O आहे ऐं ऑक्सीजन जो जेकॾहिं असां एटॉमिक मॉडल ॾिसूं बोर वारो, त उनजे मर्कज़ में यानी न्यूक्लियस में
8 प्रोटॉन ऐं 8 न्यूट्रॉन आहिनि, उनमें चौधारी ॿिनि मदारनि में 8 इलेक्ट्रॉन गर्दिश कंदा रहंदा। नाइट्रोजन घटि फ़ाल यानी सुस्त गैस आहे, निबातात ऐं खुराक जो अहम जुज़ो आहे। नाइट्रोजन ॿूटनि लाइ ज़रूरी अंसर आहे ऐं ॿूटनि में थींदड़ घणनि ई अमलनि में शामिल हूंदी आहे। उन्हनि में रोशनाई तरकीब जो यानी फोटोसिंथेसिस जो अमल बि शामिल आहे। ॿूटे जे जीव घड़नि ऐं ओजनि जी वाध में ऐं क्लोरोफिल ठाहिण में अहम किरदारु अदा करे थी ऐं नाइट्रोजन लहमियात ठाहिण में मददगार आहे। नाइट्रोजन जो निशान N आहे ऐं उन में जो जेकॾहिं बोर्ड जो मॉडल ॾिसूं त उनजे मर्कज़ में 7 प्रोटॉन ऐं 7 न्यूट्रॉन हूंदा आहिनि ऐं ॿिनि मदारनि में उनजी चौधारी 7 इलेक्ट्रॉन गर्दिश कंदा रहंदा आहिनि। कार्बन डाइऑक्साइड गैस जानवरनि जे साह खणण सां पैदा थिए थी, मोटरुनि ऐं ॿियनि सवड़ियुनि मां निकितल धुएं में हूंदी आहे। घरनि ऐं कारखाननि में मदनी ॿारण जे ॿरण जे करे थींदी आहे, यानी कोयलो, गैस, काठी वग़ैरह जे ॿरण सां बि कार्बन डाइऑक्साइड गैस ख़ारिज थींदी आहे ऐं इस्तेमालु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फोटोसिंथेसिस में थींदी आहे, जंहिंजे बारे में असां पढ़ी चुका आहियूं। कार्बन डाइऑक्साइड गैस जो हिकिड़ो अहम कमु ग्रीन हाउस वारो असरु यानी ग्रीन हाउस इफेक्ट आहे, जंहिंजे करे असांजो माहौल मुनासिब हद ताईं गरम रहे थो, जंहिंमें असांजी ज़िंदगी मुमकिन आहे। जेकॾहिं असां ॾिसूं त असां हथरादू तरीक़नि सां यानी ॿारण ॿारे या ॿियो अहिड़ा कम करे असां कार्बन डाइऑक्साइड जो तइदाद हवा में मुसलसल वधाईंदा रहूं था, जेको अॼुकल्ह 400 खां वधीक थी वियो आहे। कार्बन डाइऑक्साइड गैस जे हवा में तइदाद खे वधण जे करे इंसान जे फेफड़नि ते असरु थिए थो, दुनिया में गर्मीअ जो दर्जो वधे थो ऐं उन गर्मीअ जे दर्जे वधण जे करे बर्फ़ीला जेके जबल आहिनि उहे ॻरनि था, उनजो पाणी समुंड में थो अचे ऐं ज़मीन समुंड में ॿुॾी थी वञे। अलाए केतिरियूं ज़मीनूं समुंड जे अंदरि अची चुकियूं आहिनि। ॿूटनि ऐं जानवरनि जे मामूल में तब्दीली थी अचे ऐं मौसम जे शिदत में इज़ाफ़ो थिए थो, जीअं ॿोॾूं, तूफ़ान, सुनामी वग़ैरह, उन्हनि जो बि हिकिड़ो कारण कार्बन डाइऑक्साइड गैस आहे। हिन बाब में असां ऑक्सीजन ऐं नाइट्रोजन जे चक्र जे बारे में या नाइट्रोजन साइकिल ऐं ऑक्सीजन साइकिल जे बारे में पढ़ियो। असां इहो ॾिठो त ऑक्सीजन किथे मौजूदु आहे, किथे जेको आहे उहा इस्तेमालु थिए थी ऐं किथे ठहे थी। असां इहो बि ॾिठो त मुसलसल ठहण जे करे हालांकि इस्तेमालु वधे थो, पर मुसलसल ठहण जे करे ऑक्सीजन जो तइदाद हवा में तक़रीबन 21% ते बरक़रार रहे थो। नाइट्रोजन जी साइकिल में अहिड़ी तरह नाइट्रोजन जेको आहे हवा मां नाइट्रोजन फिक्सिंग जे सूरत सां ज़मीन में वञे थी, जितां उहा ॿूटनि में वञे थी मुख़्तलिफ़ बैक्टीरिया जी मदद सां ऐं ॿूटनि मां प्रोटीन में अचे थी। उन खां पोइ वरी जेको आहे उहा कुझु बैक्टीरिया जी मदद सां ख़ारिज थी हवा में या फिज़ा में अचे थी ऐं अहिड़ी तरह फिज़ाई नाइट्रोजन जो तइदाद बि 78% ते 78% ते बरक़रार रहे थो। प्यारा ॿारो, इन ते असां सबक जी पुॼाणी कई। नाना खे हाणे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।